साहब खणिया मावली साहब गलाए तो डीआई साहब हम गलाए तो ताके हमरा 1000 कहता अरे शो थे ना फेस कजो पंज केस के फेस कजो तो वनी जमानत कराए केस सब बने लाका दोल कंदा जी बाकी सही थे ज़ाहिर थे सही शो न तो ते परेशानी है ज़ाहिर घरे भाजी न होता 5 साल ठीक क्यों नहीं ज़ाहिर मेड़ एक हफ़्तो अॻु पुलिस ऐं CIA तरफ़ां गुम कयल वापारी ज़मीर वडेरो जी बाज़ियाबी ऐं उनखे ज़ाहिर कराइण लाइ वारिसन डेरा बिरादरी मौलाबख्श डेरो अल्ताफ़ डेरो जी अॻुवाणी में इंडस हाईवे ते कोलाजी मोरी वटि धरणो टायरनि खे बाहियूं पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी ऐं पुलिस जो धाड़ेलनि वारो किरदारु ख़तमु थियणु घुरिजे ऐं पुलिस वापारी ज़मीर डेरो खे ज़ाहिर करे ज़रियनि मूजिबि SHO सेक्शन मेहड़ वापारी रोशन शेख खे 2 लख वठी वापारी ज़मीर डेरो खे गुम कयो आहे। वारिस पुलिस अहिड़ा कम कंदी त आवाम जो एतमाद पुलिस ते न रहंदो। 1 कलाक खां मेहड़ इंडस हाईवे बंद हुजण सबब गाड़ियुनि जूं कतारूं लगी वयूं। DSP मेहड़ गुलाम सरवर पंवर तरफ़ां वारिसनि सां ॻाल्हियूं कामयाब धरणो ख़त्म। ॻाल्हियूं 24 कलाक अंदर ज़मीर डेरो खे ज़ाहिर कराईंदासीं न त सुभाणे तव्हां ॿीहर धरणो हणिजो। DSP मेहड़ जूं वारिसनि सां ॻाल्हियूं। ऐं ॿिए पासे सपाफ जो अगूणो मरकज़ी सदर शहीद बेनज़ीर भुट्टो जी सिक्योरिटी इंचार्ज मरहूम अमीर अली एरी जी 7वीं वरसी भुट्टो बिल्यूअर्स फोरम जे कन्वेंस अकबर पावर काज़ी अब्दुल मजीद मैसर अब्दुल वहीद मैसर पारां मल्हाई वई। संदस मज़ार ते अकबर पावर काज़ी अब्दुल मजीद मैसर प्रेस क्लब मेहड़ जे सदर नियाज़ भट्टी जमील अहमद मैसर बदर सहोल सरवर खुसो इरफान बदर सहोल गुलजार मैसर मोहम्मद अली शेख वहीद अली मैसर इमदाद अली मैसर समेत ॿियनि गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी वई। उन मौक़े ते भुट्टो बिल्यूअर्स फोरम जे कन्वेंस अकबर पावर काज़ी अब्दुल मजीद मैसर ख़िताब कंदे चयो त मरहूम अमीर अली एरी जूं पीपी लाइ तमामु वॾियूं कुर्बानियूं हुयूं। संदन साथ शहीद बेनज़ीर भुट्टो सां हूंदो हो पर अफ़सोस जे अॼु जा पीपी जा अॻुवान मरहूम अमीर अली एरी समेत सचनि कारकुननि खे विसारे छॾियो अथनि। हिन जमहूरियत जी बहाली लाइ कुर्बानियूं ॾिनियूं हुयूं ऐं भट्टी ख़ानदान जो निसार रहियो। अब्दुल वहीद मैसर सोच TV मेहड़।